ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। सिजावल में पानी की खोट ख़िलाफ़ एहतिजाजी धरणो हयो वियो आहे। जेयूआई जे सॾ ते सवें आबादगारनि ने दड़ी मोरे वटि मेन रोड ते रुकावटूं रखी एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे धरणो हयो आहे। धरणे सबबि सिजावल ऐं मीरपुर बठोरो रोड ते ट्रैफ़िक मुअतल थी वई। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। सिजावल में पानी की खोट ख़िलाफ़ एहतिजाजी धरणो हयो वियो आहे। जेयूआई जे सॾ ते सवें आबादगारनि दड़ी मोरी वटि मेन रोड ते रुकावटूं रखी एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे धरणो हयो आहे। धरणे सबबि सिजावल ऐं मीरपुर बठोरो रोड ते ट्रैफ़िक मुअतल थी वई। सिजावल में पानी की खोट ख़िलाफ़ एहतिजाजी धरणो हयो वियो आहे। जेयूआई जे सॾ ते सवें आबादगारनि दड़े मोरी वटि मेन रोड ते रुकावटूं रखी एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो आहे। धरणे सबबि सिजावल ऐं मीरपुर बठोरो रोड ते ट्रैफ़िक मुअतल थी वई आहे। सिजावल में पानी की खोट ख़िलाफ़ एहतिजाजी धरणो हयो वियो आहे। जेयूआई जे सॾ ते सवें आबादगारनि दड़े मोरी वटि मेन रोड ते रुकावटूं रखी एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे धरणो हयो आहे। धरणे सबबि सिजावल ऐं मीरपुर बठोरो रोड ते ट्रैफ़िक मुअतल थी वई। सिजावल में पानी की खोट ख़िलाफ़ एहतिजाजी धरणो हयो वियो आहे। जेयूआई जे सॾ ते सवें आबादगारनि दड़े मोरी वटि मेन रोड ते रुकावटूं रखी एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो आहे। तफ़सील मालूम कंदासीं सिजावल मां आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल गफूर खां। जी अब्दुल गफूर, अपडेट कजो इन हवाले सां। सिजावल ज़िले में पानी की शदीद खोट अख्तियार करे वई आहे ऐं उन खोट खे पूरी करण जे इरिगेशन जेके अमलो आहे या उन इंजीनियर को पार न वठी सघिया आहिनि, जंहिंजे ख़िलाफ़ अॼु दड़ी मोरी बठोरो सिजावल रोड ते जेको आबादगारनि ऐं जेयूआई जे सॾ ते जेको गॾिजी करे हिकिड़ो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो ऐं धरणो आहिनि रोड ब्लॉक करे छॾिया। रोड ब्लॉक करण जे करे सवें गाॾियूं जेके आम तरफ़ जो सिलसिलो बंदि थी चुको आहे। आबादगारनि जो मुतालबो आहे त जॾहिं असांजी वाराबंदी हली रही आहे, जेको वारे जो जेको पाणी आहे उहो बि असांखे मुयसरु न पियो कयो वञे ऐं हुनजो इहो मुतालबो आहे सिंध हुकूमत खां त फौरी तौर ते जेको इंजीनियर आहे त जो उनखे जेको हटाए करे असांजा जेके जाइज़ मुतालबा उहो मंज़ूर कया वञनि ऐं असांजी जेके पाणी जी खोट आहे उनखे पूरी कयो वञे। जी ठीकु आहे, महिरबानी अब्दुल गफूर अपडेट करण लाइ।